ए राजा जगती आऊं आई के मना कींदी है ना तो होड़े ते न वणो। हां मुजी हिक न था बुधो आ बीमार थी पिया ना। ए होड़े ते न वणा ते घर जो कम कीअं हलंदो? घर जो कम अल्लाह हलाइंदो, तू पांजो ख्याल त रख। ए अलाना हाणे कीअं आहे तबियत तुंहिंजी? ठीकु आहीं? अलाना हींअर तबियत कीअं आहे तव्हांजी? हाणे मिड़ई कुझु बहितर आहियां। रहीमा वीचारी मूंखे खेकड़े जो काढ़ो काढ़े पियारियो, मां हाणे कुझु बहितर थो सम्झां पाण खे। ए अलाह जो शुक्र आहे। ए न त मूंखे तुंहिंजो ॾाढो खुटको हो। दादा ज़िंदगी में त अलाह जा पर लॻे थो त कुझु ॾींहंनि जे लाइ आऊं चढ़ी वियो। ए अलाह ना तूं को फिक्र न कर। ए अलाह का तूं चङो भलो थी वेंदे। बसि फिक्र आहे न आहे, मूंखे पंहिंजी धीउ राजा जो फिक्र आहे। जवान धीउ घर में वेठी आहे, मूंखे राति जो निंड ई नथी अचे। ए अलाह ना तूं परेशान न थी। ए हाणे इहो तुंहिंजो फिक्र दूर करण आयो आहियां। ए पाण भाउ माण्हू आहियूं, ए हिक ॿिए जी ॾुखी सुखी में असीं कमु ईंदासीं। ए अलाह ना जे तूं दिलि सां राज़ी थी त राजा धीउ जो संग मुंहिंजे माणक जे लाइ ॾींदा सुभाणे अची मिठाई विराए वञे। दादा खमीसा राजा जहिड़ी मुंहिंजी धीउ आहे न, अहिड़ी तुंहिंजी बि धीउ आहे। हाणे तुंहिंजी मर्ज़ी, तोखे मोकल आहे, जीअं वणे कीअं कर। त राना पोइ बसि हा सुभाणे ॻोठाए चार चङा वठी तो वटि ईंदुसि ऐं मिठाई जे विराईंदुसि ऐं तूं तयारी करे छॾ। दादा खमीसा असांजा कहिड़ा पका घर आहिनि जंहिंखे रंग रोगन थींदो, इहे ई कखाऊं झोपड़ियूं आहिनि। ॿिया हाल पंहिंजे अखियुनि सां ॾिसी वठो। बसि ऐं सुबुह जो बिस्मिल्लाह करे मिठाई विराए ॻाल्हि पकी करे वञे। ए माणक तूं अञा हिते बीठो आहीं? ए पोइ केॾां वञा? अड़े मिठाई वठण किने वेंदे की? मिठाई? कुझा जी मिठाई? ए तुंहिंजी मंगणी जी मिठाई। तूं भले मूंखां लिकाए, पर चाची राणी मूंखे सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे। तुंहिंजी ॻाल्हि पकी थी वई आहे। पर अम्मा तोखे किथे गॾी? ए हाणे तुंहिंजे घरां पियो अचां। चाचो खमीसो उते वेठो। चाची राणी चयो माणक खे जल्दी वठी अच। तूं सच थो चवीं न? हा हा मूं कॾहिं तोसां कूड़ ॻाल्हायो आहे? न। ए काकी पई चवे माणक खे जल्दी वठी अच त माणक खे मिठाई वठण लाइ मोकिलियां। भई आऊं हेरी थो वञा। ए ॿई भेड़ा था हलूं। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।